शो शेर सालू पूछिया थी बेटा हला दी भाया नवी दे हला दे बीमा नवी दे बेटा खरानी मस्ती की थी अचे तो नाले तो भाई भाया बीड़ा हला आदर बीड़ा नवी दे ना है बेड़ो ना है बेड़ो ना है बीड़ा तमनु वो तमनु हाजी कमु हाने गोठ में मुर्स मानु थी मुछन के वट्टे दई जींदासी ए तू फिक्र न कर न सारो अशर कंदासी एरो अशर कंदासी न हिक हिक सा जो असा जे पाछे का पुट जता हां हाने छा ख्याल आ इंजे पोया हालू फिलहाल ये ता कयो घर ता हालू उते ताली सलाह मशवरो कयूं अम्मा का सलाह पुछूं था मनु या गलामा सा न कजाए अम्मा मारी दी एक कोन मारी दी चले हूं चवंदी ता मुजा पुट मुर्स मानु थी याद बस ये मुछ के वटी दो रह चले पर गाल बुध भज ता भजूं न तो ये जको बख्शू आ न दिने के न वठी जे बिने के न कुटकोड़े इनु लाल खान ए जाबिर खान मुंजी इज्जत ऐं दौलत जा दुश्मन बणजी विया आहिनि बाबा जैन दुखे वक्त में तहां मुखे छॾे वञण चाहियो त तहां वञी सघो था तहांखे इजाज़त आहे हाँ जी बाबा बाबा असां त सॼी हयाती तव्हांजे कदमनि में जीअण ऐं मरण था चाहियूं हाणे ॿुधायो त असां अव्हां खां इज़त लहणी या न हाजी बाबा असां फ़क़ति एतिरो था चऊं असां तव्हां लाइ सिर ॾेई सघूं था पर रुगो तव्हां असांजी नियत मथां शक न कयो दिनू मां सॼी उमिरि तोखे पंहिंजे भाइरनि वांगुरु भायो आहे ऐं मुराद खे पंहिंजे बच्चनि वांगुरु हिनखे तालीम गुज़ारी आहे पोइ बि तव्हांखे मुंहिंजी इज़त अज़ीज़ न आहे हाँ जी बाबा अव्हां जी इज़त जो कसम असीं तव्हांजी इज़त जे लाइ तड़पूं था जेकॾहिं तोखे मुंहिंजी इज़त अज़ीज़ आहे त पोइ सोनू तलाक वठंदी ऐं उनखे मां पंहिंजे हथनि सां मुराद सां पढ़ाईंदुमि ना हाजी बाबा न अज तो हिक दिनो के निमक हराम चयो आहे सुभाणे सॼी दुनिया चवंदी मुराद मुराद तूं छा थो चईं हाजी बाबा तव्हां ॿिन्ही वॾनि जे विच में मूंखे ॻाल्हाइण मुनासिब नथो लॻे हाजी बाबा फराज़ में कहिड़ी ख़राबी आहे ऐं सोनू बि हुन सां ख़ुशि आहे तव्हां पंहिंजी धीअ जी ख़ुशीअ में ख़ुशि रहो मसइलो सोनू ऐं फराज़ जो न आहे मसइलो जबर जो आहे जबर जी जहालत जो आहे जेको लाल खान सां गॾिजी मूंखे बर्बाद करण थो चाहे ऐं सोनू खे ढाल बणाए वरितो आहे हाजी बाबा सोनू जेकॾहिं फराज़ सां रहण में ख़ुशि आहे त ख़ुशि रहे न त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे सोनू खे मां कंहिं बि हालत में जाबिर खान जी जेल मां आज़ादु कराईंदुसि ऐं पोइ तोखे सोनूअ सां शादी बि करणी पवंदी हाजी बाबा हिकु शर्त आहे जेकॾहिं सोनू हिन शादी लाइ राज़ी हूंदी त मां शादी कंदुसि पर इहा ख़बर कीअं पवंदी पइजी वेंदी बाबा साईं इहो को वॾो ॾुखियो कमु न आहे यारनि छोरनि त असांजे ॻोठ में घुमण आराम करे छॾियो आहे उतो त उन्हनि खे हली घर सट को ॾेई अचूं हा यार छोरा हाणे असांखे बेस्तो था कनि इन साबा वारे छोरनि सां गॾु साबा खे बि सटको थियो ॿीहर तव्हांजे वेझो ई न ईंदा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लाहौरी बदमाश पहुची विया जाबिर खान सां झेड़ो करण लाइ न सुहिणा साईं झेड़ो करण न
पर तोसां गालियूं करण आया हूं। गालियूं करण आयो आहीं तूं ऐं ही वात ॻाढ़ो मुंहिंजो सालो। जाबिर खान वात ॻाढ़ा त तो जड़न पगड़न जा हूंदा। मां त इंसान आहियां। बंदि कर इहा ज़ुबान। मिठो मिठो ॻाल्हाए जाबिर खान, अहिड़ो ॻाल्हाइण असांखे बि ईंदो आहे। असां तोखां रुगो सवाल पुछण आया आहियूं। सोनू असांजे हवाले करी थो या न? वञी नवाब खान खे चओ त इहो सवाल अची मूंखां पाण पुछे। नवाब खान जॾहिं तोखां सवाल पुछंदो न तो वटि को बि जवाब न हूंदो। जाबिर खान सुठो अथई त असांखे ॿुधाए। इहो जवाब मां सिर्फ़ नवाब खान खे ॾेई सघां थो, तव्हांखे न। सोचण जो मौक़ो अथई सोना साईं, सोचे वठ, मतां वक़्तु हथनि मां निकिरी वञे। वक़्तु मुंहिंजी मुट्ठी में बंदि आहे। वञी नवाब खान खे चओ दोस्ती रखे या दुश्मनी निभाए, माइट सम्झे या धारियो, जेको कुझु ॻाल्हाइणो अथसि पाण अची ॻाल्हाए। जाबिर खान छो अची पंहिंजे पुट जो दुश्मन बणियो आहे? सोनू असांजे हवाले कर। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, सोनू तुंहिंजी न थींदी। तूं न ॻाल्हाए रे, तूं न ॻाल्हाए। तुंहिंजी हैसियत छा आहे? तूं हिकु रोलू पाण खे एतिरो मुड़ुस माण्हू थो सम्झी। जाबिर खान मुंहिंजी मुड़सी जी ख़बर तोखे उन ॾींहुं पवंदी जंहिं ॾींहुं तूं पंहिंजी ज़िंदगी जी मूंखां ख़ैरात घुरंदे ऐं तोखे माफ़ी कोन मिलंदी। मुंहिंजो बि वाइदो थियल आहे। तुंहिंजो ऐं राणी जो लाश ॻोठ जे चौराहे ते टंगे छॾींदुसि। हल रहमान, जाबिर खान सां नवाब ई ॻाल्हाईंदो। उहा ॿोली जेका आहे ॿुधी कोन सघंदो। वञी नवाब खे चओ त पंहिंजो कंत अची मुंहिंजे कदमनि में झुकाए, पोइ धी जो मुंहुं ॾिसण ॾींदोसांसि। वञो। वॾा वॾा सोबत फ़कीर जे चोरे वारस खे अहिड़ी ट्रेंब ॾेई आयो आहियां जो ख़्वाब में बि शाहू शाहू कंदो। शाहू इहो त सुठो कई, पर हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां, इन सोबत फ़कीर खे जाबिर खान अहिड़ो त ॻिचीअ में पवंदो, तोबाऊं करे ॻोठ छॾे भॼी वेंदो। वॾा वॾा सोबत फ़कीर खे अञा हिकु सिखत मां ॾींदुसि। विच ॻोठ मां खंभे खणी ईंदोसांसि, पोइ ॾिसां त कीअं था शाहू खां हुनखे मोटराइनि। शाहू सही तो चवे, इन सोबत फ़कीर खे अहिड़ी त ट्रेंब ॾिजे जो यादि करे। शाहू ॿ ॾींहं सोबत फ़कीर खे छॾ, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां जाबिर खान जो मयारी आहियां। वॾा वॾा दिलि नंढी छो थो करे? तूं हुकुम कर, जाबिर खान जूं सभु मयारूं हिकिड़े ॾींहं में लाहे सघां थो। शाहू पर यार कमु ॾाढो ॾुखियो अथई, करे सघंदे? वॾा वॾा सिर ऐं धड़ जी बाज़ी लॻाइबी, पोइ जेके चाराना बचा, तूं रुगो कमु ॿुधाए। सुभाणे सिज उभरण सां सोबत फ़कीर जे ॻोठ ते हमिलो करे राणी रहमान खे खणी जाबिर खान वटि पुॼाइणो आहे। वॾा वॾा हुकुम आहे तुंहिंजो, सुबुह साण ई इहो कमु कंदुसि। तूं अकेलो न, मां बि तोसां गॾु हूंदुसि। इहो कमु करे ॿियो बि हिकिड़ो कमु करणो, पर उहो तो अकेले खे रेग में पवण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ इहो ॿुधाए जाबिर कहिड़ो जवाबु ॾिनो? बाबा साईं, जाबिर जवाबु ॾिनो ऐं हुन चयो त जेको कुझु ॻाल्हाइणो आहे नवाब खान पाण अची मूंसां ॻाल्हाए। सोनू खे वापसि चई त जवाबु ॾिनई। बाबा साईं, तव्हां त सोनू जी वापसी जी ॻाल्हि था कयो, पर जाबिर खान थो चए त नवाब पहिरीं अचे पई ऐं माफ़ी वठे, रहमान ई राणी मुंहिंजे हवाले करे, पोइ सिर्फ़ धी जो मुंहुं ॾिसण ॾींदोमांसि। इहो जाबिर खान पाण खे सम्झे छा थो? हू सम्झे थो त नवाब हुन जे कदमनि में अची सर झुकाईंदो? न, हरगिज़ न। लॻे थो त हाणे हुनजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं अची विया आहिनि। असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा साईं? तव्हां जाबिर खान जे मौत ऐं सोनूअ खे वापसि वठी अचण जी तयारी करे छॾी। मां सुभाणे ॻोठ ईंदुसि
ऐं जाबिर ख़ान जे सीने में मां पंहिंजे हथनि सां गोलियूं हणंदुसि। जाबिर ख़ान खे मारण सां मसलो हल न थींदो नवाब ख़ान। सोनू जाबिर ख़ान जे कैद खाने में कैद आहे ऐं उहो तेसि ताईं आज़ाद न थी सघे जेसि ताईं जाबिर ज़िंदा आहे। नवाब ख़ान, सोनू घर में ख़ुशि आहे अलाए कैद। तूं जाबिर ख़ान खे अॻु में मारण सां छो तो पंहिंजे लाइ मसला वधाई? बाक़ी छा कयां? जाबिर ख़ान जे पेरनि ते हथ रखी माफ़ी वठां? रानी रहमान उन जे हवाले करे छॾियां त वञी उन्हनि बेगुनाहनि जो खून करे? नवाब ख़ान, तोमी ऐं जाबिर ख़ान जी सोच में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जाबिर ख़ान रहमान ऐं राणीअ खे गुनाहगार थो सम्झे ऐं तूं बेॾोही। सोनू ऐं फराज़ जो मामलो बि साॻियो ई आहे। न अल्लाह जे कानून ते अमल था कयो, न इंसान जे दिलि में तव्हां जे लाइ को एतिराम ई आहे। तूं छा थी साबित करणु चाहीं? हाँ? ॾाहे कीअं थी? तुंहिंजो मथो ख़राब थी वियो आहे छा? ही गैरत जा मामला आहिनि। गैरत? गैरत छा हूंदी आहे? तोखे ख़बर ई न आहे नवाब ख़ान। जेको पीउ पंहिंजे औलाद खे अल्लाह जी तरफ़ां ॾिनल हक़ ई न ॾेई सघे, उनखे गैरतमंद सॾाइण जो को बि हक़ न आहे। सुखना, छोरी सोनू, तिने अॼु न्यापो कयो आहे। चयो अथई त छोरी मुंहिंजी वापसि कर। पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे? वेंदीअ? न चाचा, मुंहिंजो हाणे हिन दुनिया में केरु बि न आहे। भेण ॿाहिरि त अलाह सां इहे ॾिना कोन, ऐं पीउ मां हाणे मुंहिंजे लाइ मरी वियो। मां हाणे हिन दुनिया में अकेली आहियां। छो अकेली आई? ही ससु वेठी अथई, मां सहुरो वेठो आहियां, मुड़ुसु वेठो अथई, छो तूं अकेली आई? जेकॾहिं तव्हां सां तेरे जेतिरो बि मां रिश्तो जोड़ियमि न, त मां पंहिंजे पुट जो पलांद कॾहिं बि न वठी सघंदसि। कंहिंखां पलांद वठंदी पुट जो? तव्हां खां। अम्मा खां, पापा खां। मां सभिनी खां इंतकाम वठंदसि पंहिंजी औलाद जो। तव्हां सभिनी गॾिजी करे मारियो आहे मुंहिंजे ॿार खे। तव्हांजे तीरनि मां अची लॻो मुंहिंजी जीअ में कान। न रो समूदे, मां भी हिकु मां आहियां, तुंहिंजे दर्द खे सम्झां थी। चाची, तव्हां मुंहिंजे दर्द खे नथा सम्झो ऐं मुंहिंजे ॻोड़नि खे उगड़ जी का बि ज़रूरत न आहे। ऐं मुंहिंजे रूह खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मूंखे तड़पाइण वारा पाण तड़पंदा, मूंखे बर्बाद करण वारा पाण बर्बाद थींदा। तॾहिं मुंहिंजे रूह खे सुकून मिलंदो। रोण जोस पाणे रोई रोई बस करे वेंदी। छोरी, इहो फराज़ नज़र कोन थो अचे। इहो मंझंदि खां निकितो आहे चाचा, अञा ताईं मोटियो ई न आहे। छो? केॾां वियो आहे? चाचा, मूंखे त लॻे थो कंहिं मुल्ला या कंहिं भोपे ॾे वियो आहे सालड़ी जे लाइ तावीज़ कराइण। परचेस न। इहो छो नथी चईं त मुंहिंजे किरोध जे करे घर छॾे निकिरी विया? मूं ते ॾोह न ॾे चाची। ॾींहं राति ने सोनड़ूअ निंड हराम कई अथसि। हाणे मां ठिकरे वियो। सोनू खे छॾे हो केॾां कोन वेंदो। शाहू, कीअं दावड़ा? ओ यो सामो सोबत जो ॻोठा ॾिसी छॾियो। पंहिंजा ज़हन बि तयारु करे छॾियो ऐं पंहिंजा औज़ार बि तयारु करे छॾियो। दावड़ा, जाबिर ख़ान खे फोन करे छॾ राणी ऐं रहमान जे लाइ बंदूक में कारतूस विझी छॾे। न शाहू, जाबिर ख़ान खे फोन कोन कंदुसि, ओचितो राणी रहमान जो तोहफ़ो पेश कंदोसांसि। त पोइ हलो, गाड़ियूं कायो त हलाऊं। शाहू, तोखे ख़बर आहे रहमान जी सोबत फ़कीर सां दुश्मनी हूंदे बि उन जे ॻोठ में थो रहे ऐं इहा पक सम्झ त हो ख़ाली हथ कोन थो रहे।
लाल खान असां रहमान खे हथियार हलाइण जो मौक़ो ई कोन ॾींदासीं। मसलो रुगो रहमान जो न आहे, राणी रहमान खां वधीक ख़तरनाक आहे ऐं जाबिर खान जो हिकु माण्हू मारे बि चुकी आहे। पोइ त अलॻि राणी ॻोठ वारनि हथियार हलाइण सिखी छॾिया। ॻोठ वारनि खे का बि ख़बर कान पवंदी, असां पंहिंजो कमु करे मोटी ईंदासीं। शाहू मां त चवां थो ॿिया बि माण्हू पाण सां गॾु खणूं त सुठो आहे। हा शाहू, खामखा मरी न पऊं। केरु मरंदो केरु जीअंदो का ख़बर कान्हे का। हलो हलो सभई गॾिजी हली दुश्मननि खे पूरो कयूं। हा शाहू, पंहिंजो हिकिड़ो भमरा मारण कोन ईंदासीं। राणी रहमान खे खणी जाबिर खान वटि ज़रूर पुॼाइणो आहे। अदा वॾा इहो न सोच, असीं मरण ई मराइण खां कोन था डिॼूं। अदा वॾा असांजो सिर्फ़ु मक़सद सां मतिलबु आहे, तूं मरी या मां मरां, राणी ऐं रहमान खे जाबिर ताणी पुॼाइणो आहे। त पोइ गाॾियूं हिते बीहारियो, हलो त हुननि जे मथां हली कड़कूं। हलो अदा वॾा हलो। राणा राणा वारू कर, उथी उथी अचार खान खली रहमान खे बचा। छा थियो आहे सोना साईं? लाल खान ऐं हुन जा माण्हू राणी ऐं रहमान खे खणण आया आहिनि। माना त हेॾी हालत थियण खां पोइ बि लाल खान नथो मरे। अॼु हिनखे ठाहे सबक ॾियणो आहे। हा तव्हां रहमान जी मदद लाइ पहुचो, मां ॻोठ मां माण्हू ऐं हथियार खणी पहुचां थो। तूं ॿ टे माण्हू वठी ॻोठ जो रस्तो रोके बि लाल खान वारनि खे भॼण जो मौक़ो न ॾियूं। हा ठीकु आहे, सही अचो। राणे खे ख़बर पइजी वई आहे असां रहमान खे अगवा करण आया आहियूं। लाल खान पोइ हाणे छा थींदो? शाहू राणे खे मोह ॾे, मां ॿिनि साथनि सां गॾु राणी रहमान खे खणां थो। लाल खान तूं वञ, राणा सां मां पाण मुंहुं ॾियां थो। इहो राणा थींदो केरु आहे असांजो रस्तो रोकण वारो? असांजो छेड़ो तव्हां सां न आहे, असांजो छेड़ो नवाब खान सां आहे। तव्हां हरू भरू मुक्त में मारिजी वेंदो, हटी परे छो। मथो फेरो थिए लाल खान, तूं चइनी तरफ़नि खां घेरे में आहीं। भुलियो आहीं तूं, भुलियो आहीं। असां मरी वेंदासीं पर पोइ त कोन हटंदासीं, तोखे रहमान ताईं पहुचण कोन ॾींदासीं। भॼी जान छॾायो, अञा तव्हांखे जोराबा पाराइण जो वक़्तु न आहे आयो। वापस तू मोटी लाल खान, आइए था वापस न, पर तोखे पूरो करण आया हूं। अरे हेॾे तव्हांजा लाश लताड़े राणी रहमान खे मां ज़रूर खणी वेंदुसि। फिर ना रहमान छा थियो आहे सुमर? लाल खान तोखे ऐं अदी राणीअ खे अगवा करण लाइ हमलो कयो आहे। लाल खान हमलो कयो आहे? अच मूंसां त जिन लाल खान जी ख़बर पवे। चरियो त नहीं, हुननि वटि हथियार आहिनि। तव्हां जल्दी तां ॿाहिरि हलो। न सुमर, भॼण कम बुज़दिल जो आहे। मां लाल खान खे दरवाज़े ते ई वञी मारींदुसि। राणी अच, तूं दरवाज़ो बंदि कर। अच सुमर।
तहां वापस पे अचो फायरिंग बंद थी वई छा रहमान लाल खान पोयां पे रखिया अचो तो उनजे पोयां हलो न राणा न भॼी वञण वारनि जे पोयां नाहे लॻबो आग बलान जो बची आ पर लाल खान केतिरो ज़िंदा रहंदो उनखे मारणो ई पवंदो तव्हां केॾो पादर खाइण जो शौक़ु आहे छा छोरा हली पिया पादर खाओ मुंहिंजो छा क्या गाली करनी है खट बिगड़े दे मारी बादल बख्शू के बाहर दर पे बिहार तो जेको इन्हनि मां को निकिरंदो न गोली ठोकी दो अमा अमा मुझे बचायो कारो मारी दो मुझे अमा सपने ये जल्दी सब कोने मा रे बाहर निकरो बासी साबा जे पोयां छो था लिको आबा खैर ता है न साबा जे सर मथो सद कोन्यो अजी गरीबन ॿारनि जे मथो चढ़ाई कई अथव तुंहिंजा पुट मुड़ुस माण्हू थी विया आहिनि माई साहबा न पुट न क़यामत ताईं मुंहिंजा पुट मुड़ुस माण्हू कोन थींदा इहा मूंखे बि पक आहे बासी साबा शेर वारनि जे पारां असां सां था छेड़ो कनि अड़े अब्बा है सॼो ॾींहुं इन्हनि खे मां मोचड़ा हणंदी आहियां त मूंसां ई कोन पुॼी सघंदा आहिनि तव्हां सां छा विढ़ंदा अकुल वारी ॻाल्हि हिकु साबा जे सर मथो सदको वञो बीठा अथई पुछीन माई साहबा कोन विढ़िया न असां सां इहो त सता सा थोरी मजाक कई न हा असां कहिड़ियूं लठियूं ऐं पहाड़ियूं तव्हांखे आहियूं पट मिटी जा बुक यासीं ॿियो ॿुधो तव्हां भोग कया हा अमा तूं पाण इंसाफ़ कर ॾिस असां जहिड़ो टारियोसीं न सुठो कमु कयोसीं न बदुरियूं पाण में ठही हुयूं असां वरी घणो मुड़ुस माण्हू आहियूं जोड़ंदा पढ़ंदासीं ॿियो न त अब्बा नंढड़ा मासूम आहिनि अचड़ा अथव मासी साबा जे सर मथो सदको ॾियो मां थी हथ ॿधा तव्हांखे बस कयो हिननि खे खणी ई ॿार आहिनि ॿार न त ॿियो छा आहिनि हा वॾा थी विया त बस छा अकुल बि न हुजनि न कहिड़ा नंढा ॿार ॼणे वेठा आहिनि वॾा थी विया तूं ई अटकलूं छॾ असां ॿिन्हिनि खे पाणे दा सबक सेखारी साबा जे सर मथो सदको वञो बा छॾियो हाणे न झेड़े खे रुको सॼो ॾींहुं अथव झेड़ो 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 हा ऐं वेहो खट ते त मां तव्हांखे चांहि जो टुकड़ो पीआं या चांहि पुटनि खे प्यार सम्झाईं मुड़ी था वञूं ॿीहर असांजे साम्हूं आया न मोल ॾिसंदी मोल अच ॾिना हलो हलो ये कब्रिस्तान तव्हां जेके भरिया आहिनि न उहा ख़बर आहे मूंखे हलो अमा असां हेॾी चुठ कंदासीं न हले पाण खे छा था सम्झनि ॾिस त सही साबा जे सर मथो सदको वञे हले अगे बाक़ी अमा मुझी दिल ते पीना सुनो मगर अरे वे वाले ने भागा